शब महराज रहमतुन ऐं बरकतनि वारी रात। हिन रात जंहिं माण्हू इबादत में गुज़ारी त अल्लाह ताला उनखे एतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। हिकु हदीस शरीफ़ आहे, हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो, जंहिं माण्हू 27 रजब जी रात इबादत में गुज़ारी ऐं 27 रजब जे ॾींहुं रोज़ो रखियो, अल्लाह उन माण्हूअ खे एतिरो सवाबु अता फ़रमाईंदो, 100 साल रोज़ा रखण जेतिरो सवाबु उन माण्हूअ खे अल्लाह अता फ़रमाईंदो, ऐं 100 साल रातियूं इबादत में गुज़ारण जेतिरो सवाबु अल्लाह उन माण्हूअ खे ॾींदो जंहिं 27 रजब जी राति इबादत में गुज़ारी त अल्लाह उनखे 100 साल रातियूं इबादत करण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। अगरि कंहिं माण्हू 27 रजब जो रोज़ो रखियो त अल्लाह उनखे 100 साल रोज़ा रखण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। सुभान अल्लाह, केॾी रहमतुनि ऐं बरकतनि वारी राति आहे, केॾी रहमतुनि ऐं बरकतनि वारो ॾींहुं आहे 27 जो ॾींहुं। रिवायत में अचे थो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह खे अर्ज़ु कयो, या अल्लाह साईं, तो ॿियनि उम्मतुनि खे त वधीक उमिरि ॾिनी, हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उम्मत खे तो वॾी उमिरि ॾिनी, हुन तोखे राज़ी कयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत खे तो वॾी उमिरि ॾिनी, हुन तोखे राज़ी कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत खे तो वॾी उमिरि ॾिनी, हुन तोखे राज़ी कयो। मुंहिंजी उम्मत खे तो घटि उमिरि ॾिनी आहे, 70 ऐं 60 साल। मुंहिंजी उम्मत तोखे कीअं राज़ी करे सघंदी? त अल्लाह फ़रमायो त तुंहिंजी उम्मत खे साल में हिकु अहिड़ी राति आऊं अता फ़रमाए थो, उन राति जो जंहिं राति इबादत में गुज़ारी, सॼी राति इबादत में गुज़ारी त आऊं उनखे 100 साल इबादत करण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। उहा 27 रजब जी राति आहे। जंहिं माण्हूअ 27 रजब जी राति इबादत में गुज़ारी त अल्लाह ताला उनखे 100 साल रातियूं इबादत करण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। सुभान अल्लाह, केॾी रहमतुनि ऐं बरकतनि वारी राति आहे। हूअं बि असीं पंहिंजे सियासतदाननि जे पोयां रातिनि जूं निंडूं आराम करे छॾींदो। अगरि इहा राति अल्लाह जी रहमतुनि जी राति अल्लाह जी इबादत में गुज़ारींदासीं, अल्लाह जे हबीब जी मोहबत में राति इबादत में गुज़ारींदासीं त अल्लाह ताला असांखे 100 साल रातियूं इबादत करण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। अगरि 27 रजब जो रोज़ो था रखूं त अल्लाह ताला असांखे 100 साल रोज़ा रखण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो। केतिरी रहमतुनि ऐं बरकतनि वारी राति आहे ऐं केतिरी रहमतुनि ऐं बरकतनि वारो ॾींहुं आहे 27 रजब जो। हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जंहिं माण्हू 27 रजब जो रोज़ो रखियो त उन 100 साल रोज़ा रखण जेतिरो सवाबु अल्लाह उन माण्हू खे अता फ़रमाईंदो आहे। जंहिं माण्हू 27 रजब जी राति इबादत में गुज़ारी त अल्लाह ताला उन माण्हू खे 100 साल रातियूं इबादत में गुज़ारण जेतिरो सवाबु अता फ़रमाईंदो आहे। केॾो वॾो इनाम! हिकिड़ी राति अल्लाह जी इबादत करणु केतिरो वॾो इनाम! 100 साल रातियूं जाॻण जो इनाम अल्लाह ताला उन माण्हूअ खे ॾींदो आहे। ऐं जेको 27 रजब जो रोज़ो थो रखे, अल्लाह ताला उनखे 100 साल रोज़ा रखण जेतिरो सवाबु थो अता फ़रमाए। सुभान अल्लाह। दोस्तो, सवाब जी नियत सां पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे भाइरनि में हिन वीडियो खे सवाब जी नियत सां शेयर कजो।